अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 362 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 63, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे अछे कलर जो फोम। दोस्तों उन फोम जो हिकु टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन चेहरो रोशन करण वारे अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 364, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां रईस कमाल खान ते गौर कयो त हिन वक़्तु रईस कमाल खान कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसो हिन सीन में रईस कमाल खान कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों ही सभई पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि पर रईस कमाल खान जो ध्यानु कैमरा में आहे। दोस्तों इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों हिन मिस्टेक ते न डायरेक्टर नोटिस कयो न वरी एडिटर। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 365, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जी हिते ख़बर न केरु चुरपुर करे रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन फॉर्म खे हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे ॾिसी सघिजे थो। हीअ ॾिसो दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन मिस्टेक खे डायरेक्टर या एडिटर खे या कैमरामैन खे नोटिस करणु खपे हा पर उन्हनि लापरवाही कई ऐं नोटिस कोन कयो हिन मिस्टेक खे। तंहिं करे हीअ वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 366, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शीशे ते हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजे हथ खे चुरपुर कंदे ॾिसी सघो था। हीअ ॾिसो दोस्तों हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो हथु चुरपुर कंदे हिन शीशे में नज़र अची रहियो आहे। दोस्तों पोइ उहो हथु डायरेक्टर जो थी सघे थो, कैमरामैन जो थी सघे थो, माइक मैन जो थी सघे थो, मेकअप मैन जो थी सघे थो, राइटर जो थी सघे थो, कंहिंजो बि थी सघे थो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 367, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही सभु पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि। त दोस्तों तव्हां ग़ुलाम ते गौर कयो त ग़ुलाम जो ध्यानु अञा के ॿिए ॾांहुं आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त ग़ुलाम जो ध्यानु सीन में न आहे। हिते बाक़ी सभु पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि पर ग़ुलाम जो ध्यानु हिन सीन में नज़र कोन थो अचे। ऐं दोस्तों ग़ुलाम जे सीन ते ध्यानु न ॾियण जे करे न डायरेक्टर ग़ुलाम ते ध्यानु ॾिनो ऐं न वरी कैमरामैन ध्यानु ॾिनो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 368, किस्त नंबर 93। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते माइक मैन जे कपिड़नि जो कुझु हिसो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिते माइक मैन जे कपिड़नि जो कुझु हिसो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिते माइक मैन खे कैमरा जी फ्रेम मां परे थियणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।